द सिंधुवर्ल्ड.com की पेशकश। सिंधियत जा सूरमा सिंधी साहित्यकार। हैदराबाद सिंध पाकिस्तान में 1 अप्रैल 1942 ते ॼावल डॉक्टर कन्हैयालाल पारूमल लेखवाणीअ खे संदन किताब सिंधी भाषा जो मुख़्तसर इतिहास वास्ते साल 2022 में सिंधी भाषा जो साहित्य अकादमी अवार्ड मिलियो आहे। सदा सां डॉक्टर सतीश रोहिड़ा खां पोइ देश जो वॾे में वॾो अदबी अवार्ड सिंधी भाषा लाइ साहित्य अकादमी अवार्ड हासिल करण वारा उहे ॿियों भाषा विज्ञानी आहिनि। डॉक्टर लेखवाणी सिंधी अदबी उफ़क़ जा उहे वाशिंदा आहिनि जिन खे सिंधी भाषा विज्ञानी माहिर हिक तंज़ीमकार तौरु अख़्तियारीअ वारी शख़्सियत लेखियो वेंदो आहे। सिंधी साहित्य ऐं शिक्षण संस्था पुणे जे अध्यक्ष ऐं के बिरला फाउंडेशन नई दिल्लीअ जी सिंधी भाषा समितीअ जे मेंबर तौरु कमु करण वारे लेखवाणी साहिब पुणे जे डेक्कन कॉलेज में बतौर एसोसिएट प्रोफेसर ऐं हेड ऑफ डिपार्टमेंट ऑफ सिंधीअ जे उहिदे ते पिणु कमु कयो आहे। 1980 में भाषा विज्ञान में PhD करण वारे लेखवाणी साहिब 50 खनि शोध मज़मूननि ऐं पंहिंजे लिखियल अटकल 25 किताबनि सां सिंधी साहित्य खे मालामाल कयो आहे। सिंधियत सुहिणी रहे। वधीक जानकारीअ लाइ द सिंधुवर्ल्ड.com मां SP सर, गांधीनगर, कोल्हापुर।